60 से 70 रुपया फी किलो ये मंडी में बेचते हैं। असां चांहि जा शौक़ीन मुड़ुस चांहि जो चवंदा आहिनि चांहि कीअं था छॾे वञी सघूं अॻिते। हाँ ही जी आहे मिसाल जी साईं। ही घणनि ॾींहंनि जो आहे? एक्सरसाइज अच्छी हो जाती है। दोस्तों आऊँ तो हलाए पे वञा साइकिल। तो ये ऊपर देखें आप, ये भाई ये तोड़े। आपको कौन सा पसंद आता है, कच्चा या पक्का? अॼुकल्ह घणियूं पेटियूं तैयार कयो पिया डेली? साईं हींअर महिल कढंदासीं 50 कढंदासीं 100 कढंदासीं, हाणे उहो माल न आहिनि। दोस्तों ही ज़ैतूननि जूं पेटियूं तैयार थियनि पियूं। अहिड़ा बाग़ फ़सुल सुकून लॻो पियो आहे। कीअं भाऊ ईअं आहे न? वाह वाह। हीअ जेको तव्हां 60 रुपया किलो ॾियो था, कराची में 300 रुपया फी किलो। 300 रुपया फी किलो ते 50 रुपया बचाए सघे थो। चांहि यार गुड़ जी ठाही अथव। वाह वाह दोस्तों, गुड़ की चाय भाई पिला रहे हैं हमें, मज़ा आ रहा है बहुत हमें यहाँ पर। तव्हांखे थोरो बाग़ वधीक विज़िट करायूं था। वाह जो माहौल लॻो पियो आहे। वाह भाऊ मोला बख़्श वाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ॿीहर असां तव्हांखे ज़ैतूननि जा बाग़ विज़िट कराईंदासीं। ज़ैतून कीअं पटियो वेंदो आहे इहो ॾेखारींदासीं। पंहिंजे भाउ जो ये चैनल सब्सक्राइब कयो, वीडियो आखिर ताईं ज़रूर ॾिसिजो। दोस्तों आज दोबारा आपको अमरूद के बागात विज़िट कराएंगे। अमरूद दरख्तों से कैसे तोड़ा जाता है, मार्केट कैसे भेजा जाता है, ये सब कुछ आपको आज की वीडियो में, आज के व्लॉग में देखने को मिलेगा। हम मौजूद हैं ज़िला नौशहर फ़िरोज़ की तहसील भिरिया में। ये कोई छोटी सी उताक बनाई हुई है, डेरा बनाया हुआ है, लेकिन अब वीरान है। बहुत ही पुरसुकून जगह है। ये वाटर कोर्स, ये नलका, ये नींबू का बाग और ये अमरूद के बागात और सामने आम के बागात भी नज़र आ रहे हैं। तो चलते हैं अमरूद के बाग में और आपको दिखाते हैं कि अमरूद कैसे तोड़ा जाता है और मार्केट कैसे भेजा जाता है। अपने भाई का चैनल सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा। दोस्तों ज़िले नौशहर फ़िरोज़ जे शहर भिरिया सिटी भरिसां मौजूद आहियूं। साॻे बाग में हलूं था, ज़ैतूननि जे बाग में। तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ पोरे त ठेकेदार कीअं पिया ज़ैतून पटी नई हेठि किरियल ज़ैतून खे चूंडे पेटियुनि में विझनि। हीअ भाउ काल्ह हिन सां मिलियासीं, कचहरी कईसीं। नालो अथसि अख़लाक़ अहमद कलोड़ो। कलोड़ा साहिबु, ज़ैतून जी साइज़ जेका आहे वधि खां वधि केतिरी थिए थी? साईं हेल साईं घटिजी आहे, पर साईं बाक़ाइदे पा जेतिरो पोइ। पा जेतिरो? जी साईं। सही आहे। हेल साइज़ न ठही अथई। हिन खां वॾो थिए पियो न? जी साईं। हिन खां वॾो आहे? हा जी जी। सही आहे। हेल साइज़ हल्की करियो आहे पा। मतिलबु ज़ाइके में वॾो सुठो हूंदो आहे खाइण में या नंढो? नंढो साईं। नंढो ज़ैतून। नंढो। ये भाई बता रहे हैं छोटी साइज़ वाला जो अमरूद होता है वो खाने में ज़्यादा मज़ेदार होता है। तो ये ऊपर देखें आप, ये भाई ये तोड़ें। ये काम जो है थोड़ा ख़तरनाक भी है क्योंकि ये इतना मजबूत नहीं होता दरख्त। गिरने का भी ख़तरा होता है। माण्हू किरंदा बि हूंदा न मां? हाँ साईं। धक लॻंदा? जी जी। हाँ। वण भई दफ़े ॾार मथां। हिननि जो छा हिसाबु हूंदो आहे जेके पटीनि था मज़दूर जेके आहिनि? साईं हिन जी मज़दूरी तारीख़ आहे 500-600 रुपया। 500-600 रुपया बसि? जी। घणा कलाक कमु कंदा? शाम 5 ताणी। सुबुह जो केॾी महिल खां? सुबुह 9 बजे शुरू। 8 कलाक यार 500-600 ॾियो था? जी साईं। ज़्यादती आहे यार, बसि एतिरो? जी। कीअं गुज़ारो कंदा हूंदा वीचारा? बसि ॿियो वरी कुझु बसि सभु पोइ ग़रीब रोज़ी लाइ। रोज़ी लाइ त रोज़ी सही त ॾियो न। रोज़ी लाइ त करे थो न, महिनत करे थो न, सही त ॾिनी वञे न। हाँ अॻियां रेट ई न आहिनि साईं। रेट तो कोने मतलब। अब ये बता रहे हैं कि रेट अच्छा नहीं मिलता है, इसलिए ये मज़दूरों को सिर्फ 500 से 600 रुपये दिहाड़ी देते हैं। दोस्तों आप बताइएगा, ये पका हुआ अमरूद है, ये थोड़ा सा कच्चा है, ये भी है पका हुआ लेकिन ये थोड़ा सख्त होता है। ये येलोइश है, ये फुल ग्रीन है। आपको कौन सा पसंद आता है, कच्चा या पक्का? यहाँ से नीचे से भी इसको तोड़ा जाता है, इसको अंगूरी बोलते हैं। ये लंबी सी स्टिक है, इसमें आगे ये कुंडा लगा हुआ है। एक ये तरीका है नीचे से, और जो ऊपर से ये चढ़ के भी इसको तोड़ रहे हैं। ये भाई जो हैं
नीचे ज़मीन पे गिरते हैं अमरूद, उसको पेटी में डालते हैं। हिकिड़ी पेटी घणी देर में ये भरजी वेंदी आहे? साईं वो 5 मिंटनि में। 5 मिंटनि में? जी। अच्छा जी जी। वाह वाह। माल आहे त देरि न आहे। अॼुकल्ह घणियूं पेटियूं तयारु कयो पिया डेली? साईं हींअर महिल कढंदासीं 50 कढंदासीं, 100 कढंदासीं, हाणे उहो माल न आहिनि। अच्छा। जी जी। 50 खां 100? जी जी। सही। घणियूं पेटियूं तयारु थी वियूं आहिनि? पेटियूं साईं 5 तयारु करे थो। 5 तयारु करे पियो? जी जी। सही आहे। सुबुह 11 थियण वारा आहिनि, हिननि देरि सां अॼु कमु शुरू कयो आहे। सो ॾिसूं केतिरियूं हिननि पेटियूं तयारु करे वरितियूं, माना भरे वरितियूं आहिनि, अञा इहे फाइनल न थियूं आहिनि। 3 त ई भरे छॾियूं अथनि, चौथी हुते बि भरिजी वई आहे तक़रीबन, ऐं बाक़ी इहे अधु भरी आहे। हीअ नंढी साइज़ जा आहिनि पर माशाल्लाह ॾाढा ज़ाइकेदार आहिनि। कहिड़ो वठो? घणा माण्हू नंढी साइज़ वठणु पसंदि कंदा, नंढी साइज़ जो ज़ैतून वठणु पसंदि कंदा, घणनि माण्हुनि खे वरी वॾी साइज़ जो ज़ैतून वणंदो आहे। सो अलाह ताला खां दुआ आहे, अलाह ताला सभिनी खे हक़ हलाल जो रिज़्क़ अता करे, उनजे रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए। तव्हां जेतिरा मुंहिंजा सब्सक्राइबर भाइर ऐं भेनरूं आहियो, अलाह ताला तव्हांखे ख़ुशियूं अता फ़रमाए, हक़ लाल जो गंज रिज़्क़ अता फ़रमाए। मुंहिंजी दिलि सां तव्हांजी दुआ आहे, छाकाणि तव्हां बि मुंहिंजा भाइर आहियो ऐं तव्हां लाइ बि मुंहिंजी दिलि में अख़लास आहे, मोहब्बत आहे। सो दोस्तों, मैं ये कह रहा हूँ अल्लाह ताला सबको हक़ लाल का बहुत ज़्यादा रिज़्क़ अता फ़रमाए, कुशादा रिज़्क़ अता फ़रमाए। और ख़ास तौर पर आप लोगों को, आप जितने भी मेरे सब्सक्राइबर भाई हैं बहनें हैं, मैं आपसे दिल से मोहब्बत करता हूँ। मेरे दिल में आपके लिए बड़ा खुलूस है, तो मेरी दिल से दुआ है आप जहाँ भी रहें शादो आबाद रहें, खुश रहें, अल्लाह ताला आपको गमों से दूर रखे। वण जी साइज़ वध खां वधि केतिरी थिए थी? हीअ जेकी साइज़ ॾिसो था, हा, वॾो वण हीअ तक़रीबन थी वेंदो मुंहिंजे ख़्याल सां 15-16 फुट थी वेंदो, या वधीक हूंदो 20 फुट ताईं थी सघे थो। जी जी। माना वॾे में वॾो वण एतिरो आहे। बिल्कुलु। हाणे हिन मां तव्हां पटे छॾियो, ठीकु आहे? जी जी। हिकिड़ो वण थी वियो ख़ाली। जी जी। वरी कॾहिं तयारु थींदो? वरी 2-3 ॾींहंनि 4-5 ॾींहंनि में तयारु थी वेंदो। जी। सही। हा जी, दाणो छॾियोसीं। हा, हीअ वरी तो हेठि कयोसीं हिनखे। हाणे हीअ जीअं मिसाल, जी साईं, हीअ घणनि ॾींहंनि जो आहे? हीअ त 4-5 ॾींहंनि में तयारु थी वेंदो। 5 ॾींहंनि में तयारु थी वेंदो। ऐं हीअ भला? हीअ वठंदो 2-3 ॾींहं। हीअ हफ़्तो खनि वठंदो? हफ़्तो वठंदो। सही आहे। हीअ घणनि ॾींहंनि जो ई अंदाज़न? अंदाज़ो महीने ॾेढ जो आहे। महीने ॾेढ जो आहे? हा। महीने ॾेढ में हेतिरो थी वियो, पोइ हफ़्ते खनि में वॾो थी वेंदो, पोइ वरी ग्रोथ तेज़ थियो वञेसि? अच्छा, ईअं आहे। शायदि वधाईंदो वेंदो। सही आहे। हाणे कीअं ख़बर पवंदी आहे तव्हांखे त कहिड़ी टारी में तयारु थियण वारो आहे माल? उहो थोरो ॾेखारियो। हाणे साईं जीअं टारी आहे ॾिसो। हा, नंढो आहे। हाणे इहो त सही आहे। सही। हीअ सफ़ा माना जेको ज़ीरो खां स्टार्ट थियण वारो हूंदो आहे। स्टार्ट पाणी अची वियो। हा। वरी गुॾूअ जीअं कलर ॾींदासीं। हा, पोइ तयारु थींदो ईंदो। हाणे मिसाल हीअ टारी आहे तक़रीबन 3-4 फुट जी, 5 फुट जी टारी आहे। इन में घणा ज़ैतून हूंदा आहिनि? हिन में अंदाज़े सां माना हिकिड़ो हिसाब सां थींदो, तूर ईंदो ईंदो। हा। हिकिड़ो तयारु थींदो वेंदो। हा। हिकिड़ो पट पद वेंदो। हा। वरी उहो नंढो आहे, वरी पोइ पंहिंजे हिसाब सां महीने पचंदो ईंदो। अच्छा, हिकिड़े वण मां घणो निकिरी वञे थो माल अंदाज़न? 10 पेतियूं सीज़न ताईं ॾींदो वञे। 10 पेतियूं? वरी तव्हां थोरो ॿुधायो हिन में घणा किलो अचे थो? हिन में साईं तक़रीबन अचे थो 12-13 किलो अची थो वञेसि भराई। 12-13 किलो? जी जी। माना 13 किलो। ऐं तव्हां ॿुधायो घणियूं? 10 पेटियूं? जी। माना 120 किलो? जी जी। 120 किलो माना 3 मण? 3 मन तक हर सीज़न में एक अच्छा जो दरख्त होता है मेवा देता है 3 मन तक। रेट ये बता रहे हैं बहुत ही कम है, 60-70 रुपये फ़ी किलो ये मार्केट में बेच रहे हैं, होलसेल मार्केट जो होती है। और आगे जो रिटेल में कराची और हैदराबाद में रेट इसका ज़्यादा है। सीज़न थोड़ा स्टार्ट हो गया है तो 150 से 200 रुपये किलो हैदराबाद में बिक रहा है। और ये इनका कहना है कि कराची में 300 रुपये किलो तक भी माल बिक रहा है, ठेलों पर, दुकानों पर। हर मार्केट जो पंहिंजो रेट है, हर इलाइक़े जो पंहिंजो रेट है। हाँ, पाण मिसाल वठूं था हैदराबाद जी कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद जो।
त कासिमाबाद जो रेट तव्हांखे ईअं लॻंदो त लतीफ़ाबाद जे रेट्स खां ॾेढूण ते मथे आहे। मिसाल लतीफ़ाबाद जी मार्केट आहे 7 नंबर मार्केट वठूं था, उहा थोरी महांगी मार्केट आहे। उते तव्हांखे का शइ को फ्रूट का भाॼी जेकॾहिं 200 रुपया फ़ी किलो मिले थी त कासिमाबाद में तव्हांखे मिलंदी, मुंहिंजो अंदाज़ो आहे 300 रुपया फ़ी किलो। तो घणा माण्हू वरी बचत ख़ातिर कासिमाबाद मां अची करे लतीफ़ाबाद मां भाॼियूं फ्रूट गोश्त वठंदा आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, इहे करणु घुरिजे, छो न कजे। यार भाई यूसुफ इलाही ॾींहं थिया आहिनि साइकिल न आहे हलाई, अॼु साइकिल हलाए ॾिसूं। दोस्तों ये साइकिल आज चलाने की कोशिश करते हैं। मैंने इजाज़त ली है साइकिल के मालिक से, देखते हैं आज चला सकते या नहीं चला सकते। बहुत सालों के बाद चला रहे। साइकिल बहुत अच्छी चीज़ होती है, चलानी चाहिए। इससे वक्त तो ज़्यादा लगता है थोड़ा सा, लेकिन ये होता है कि एक्सरसाइज अच्छी हो जाती है। दोस्तों आउं त हलाए पियो वञा साइकिल, ऐं सम्झां थो त 22-23 सालनि खां पोइ बि साइकिल हलायां। इहो सोचींदासीं यार थकाए थी, माण्हू छा चवंदा, पर यार साइकिल ॾाढी सुठी शइ आहे। वधि खां वधि हलाईंदासीं त सेट थी वेंदासीं। ग़रीबाणी सुवारी आहे, पर भली सुवारी आहे। जंहिं दोस्त जी आहे वीचारे शौक़ सां सिंगारे त स्टिकर हयां अथसि, इहा चमक पटी ईंदी, इहो सुठो कयो अथसि, जो राति जो रोशनी में नज़र ईंदी। हिन पोरे सां कचहरी कयूं था, हाल वाल कयूंसि था। नालो छा आहे भाउ तव्हांजो? मुंहिंजो नालो अली आहे। अली आहे? सोलंगी आहे ज़ात। सोलंगी? जी जी। सोलंगी साहिबु भला केतिरी ॾियारी मिले थी तव्हांखे हिते? असां 500-600 मिलंदी ॾियारी। 500-600 रुपया? जी जी। ऐं घणा ॿार अथव? असां 2 ॿार आहिनि, 2 छोकिरा आहिनि। पढ़नि था? हा पढ़ंदा आहिनि, नंढा 5-6 सालनि जा। घर पंहिंजो अथव या मसवाड़ ते? न पंहिंजो। पंहिंजो आहे? हा, बनी पढ़ाई आहे। अच्छा, हा सही आहे। पोइ गुज़र सफ़र कीअं थिए थो? 500-600 त सफ़ा थोरा आहिनि। हा पैसा ॾियारी थोरी आहे, पर माल मता आहे वरी। माल आहे? हा बनी धनी आहे, काईंदा आहियूं। बनी बाहे? हा बनी बाहे, हर पे ते काईंदा आहियूं। हर पे ते कायो था? जी जी। माल केतिरो अथव? माल आहे 5-6 बकरियूं। 5-6 बकरियूं हा आहिनि? जी। पोइ वापारु कंदा आहियो हुनजो? न न न न बीठलियूं बसि, फल फूल खपाईंदा आहियूं। फरे खपाईंदा आहियो? हा हा। हुन में सही आहे। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? ज़िंदगी बस शुक्र है मालिक का, शुक्र सही है, सुकून है। खुश आयो? हाँ खुश है। सिर्फ 500 से 600 रुपये डेली कमाते हैं, और मेरा ख्याल है कि महीने में 30 दिन इनको काम नहीं मिलता होगा। नहीं नहीं, घना दिन काम करता? तकरीबन 20 दिन बस। 20 दिन काम करते हैं। अब अंदाज़ा लगाएं, 600 रुपये लगा लेते हैं दिहाड़ी, ये बनते हैं 12,000 रुपये। 20 दिन हो गए, लेकिन डेली 100 रुपया चाय का और अखराजात होंगे इनके, लेकिन कह रहे हैं कि अपनी ज़िंदगी से बहुत खुश हैं। मतलब शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाँ शुक्र है। का परेशानी को टेंशन? नहीं 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 नहीं, कोई परेशानी कोई टेंशन नहीं है। अल्लाह ताला इनको और रिज़्क़ अता फरमाए। बहुत ही कम ये सैलरी है, बिल्कुल कम सैलरी है, लेकिन मकसद ये इंसान की अगर हवस थोड़ी कम हो जाए, ख़त्म हो जाए, तो अल्लाह ताला थोड़े से भी बरकत दे देता है। जैसे इनके पास थोड़ी बकरियां हैं, बता रहे हैं कि ये साइड में ये बकरियों का भी बिज़नेस करते हैं। 5-6 ज़्यादा नहीं है। दोस्तों ये जैतूननि जूं पेटियूं तैयार थियनि पियूं। ये मंझंदि ताईं तक़रीबन 30-40 पेटियूं जीअं तैयार थींदियूं त रक्शे ते ही शहर पहुचाईंदा। उते पोइ ट्रकुनि ते ई माल रवानो थिए थो, पंजाब, हैदराबाद, कराची ऐं केपी बि वञे थो। दोस्तों हिन बाग़ जो जेको ठेकेदार आहे, असांखे चांहि जी दावत ॾिनई। चांहि वीचारो पाण वेठो ठाहे ठेकेदार साहिबु। इन सां कचहरी कयूं था, चांहि बि संदसि पीऊं था। असां चांहि जा शौक़ीन मुड़ुस, चांहि जो चवंदा हाणे चांहि कीअं था छॾे वञी सघूं अॻिते। सो चांहि बि संदसि पीऊं था ऐं साण कचहरी बि कयूं था। छा हाल वाल आहे भाउ कलोड़ा साहिबु? साईं खे लॻो पिया साईं। ख़ुशि आहियो? केरु साईं सफ़ा। कीअं पियो हले कमकार? शुक्र आहे रब जो। अच्छा, हाणे इहो मूंखे ॿुधायो, घणा एकड़ वरितो अथव बाग़ जो ठेको? साईं आहे साईं 2 लखनि में हिकिड़ो। हा, एकड़ घणा आहिनि टोटल? एकड़ साईं 3 एकड़ परियां आहे साईं। हा, 1.5 एकड़ खनि हीअ आहे। हा, एकड़ परियां आहे। एकड़ परते आहे जी। माना मिलाए जुलाए 5-6 एकड़ थी वेंदो। हा 6 एकड़। दोस्तों दिले जो पाणी आहे, ताज़ो ताज़ो माशाअल्लाह। बिस्मिल्लाह। बस सियारे जी मुंद आहे माशाअल्लाह। यार सियारे जहिड़ी मुंद का मुंद ई कोन्हे।
मुंदू सब सुठियूं आहिनि जी अल्लाह ताला जूं, पर सियारो सियारो आहे, अहिड़ा बाग़ फ़सुल सुकून लॻो पियो आहे। कीअं भाऊ बिल्कुलु। ईअं आहे न? वाह वाह। भला हिन साल कुझु कमाईंदो बचाईंदो या? साईं ॾिसूं हेॾनि जीत छॾे कोन थो। कहिड़ो जीत आहे, कहिड़ी बीमारी आहे? मख, मख आहे? हाँ सोनोरी मख आहे। अच्छा, जी जी पोइ नुक़सान में वेंदो? हाँ साईं ॾिसूं पर साल सही हो, हेल सफ़ा सैलाब पियो टिमे पियो थो। ओहो, पोइ इहो ॿियो कमु नथा कयो भला? साईं नुक़सान में था वञूं? भई जेके साईं आहे त नालो शायदि उन में लॻो पिया हा कारोबार में। सही है, करें मानू भरिया में करें हाँ। भाकुर में। ये भाई ठेकेदार हैं इस बाग के, 5-6 एकड़ इन्होंने ठेका लिया हुआ है अमरूद के बाग का, और इनका कहना है कि इस साल ये शायद नुकसान में जाएं क्योंकि अमरूद को लग गई है बीमारी। रेट घटा है या वेट घटा है, वजन घटा है? रेट न आहे, वजन पूरो है, वज़न पूरो आहे। माना ख़राब कोन थो थिए? ख़राबु न आहे, जेको ख़राबु आहे कढूं था ॿाहिरि। कोई वेट खुटे थो न? न उहो त माल वञे थो, सुठो सुठो माल मोकिलियूं था। पर वो जो ख़राब वो तो उनमें खुटंदो न वेट? खुटंदो। इनका कहना है कि रेट बहुत कम है, बीमारी की वजह से, इस वजह से नुकसान हो रहा है उनको। तव्हां फी पेटी घणे विकिरो कयो था फी मंडी में? हींअर जी मंडीअ में 700-800 रुपया पेती थी वञे बस? बस 800 रुपया पेटी? 800 रुपया। ऐं घणो पेटी वज़न केतिरो आहे? एतिरी साईं 10-12 किलो वज़न आहे। 12 किलो, माना 60-70 रुपया फ़ी किलो। जी 60 से 70 रुपया फ़ी किलो ये मंडी में बेचते हैं। फिर आगे जो है व्यापारी हैं, रेट बढ़ाते जाते हैं, अपना नफ़ा रखते जाते हैं। ज़ाहिर है ये व्यापार है, उनका भी हक है। हाँ तो 300 रुपया किलो था खपनि कराची में। कराची में बता रहे हैं 300 रुपया फ़ी किलो बिक रहा है। ये जो 60 रुपया किलो दो था, कराची में 300 रुपया फ़ी किलो। 300 रुपया। ये बता रहे हैं कि जो ये 60 से 70 रुपये फ़ी किलो बेच रहे हैं अमरूद, वो कराची में तकरीबन 300 रुपये फ़ी किलो बिकता है। और रमज़ान शरीफ आ रहा है, इम्कान है कि इंशाल्लाह ताला अमरूद होगा, और फिर आप रेट देखिएगा। भला कंहिं साल तव्हां कमाईंदा आहियो त केतिरो कमाए वठंदा आहियो? भला 2 लख अढाई बची वेंदा आहिनि। अच्छा, हाँ 2-2.5 लख। जी ऐं भला हींअर माण्हू केरु वापार करे लोकल लेवल ते तव्हां खां वठे, मिसाल तव्हां खां वठी वञे डायरेक्ट हैदराबाद में खपाए, हिकिड़ो सिस्टम ठाहे वठे ट्रांसपोर्ट जो, उन में कमाईंदो या न कमाईंदो? कमाईंदो। तव्हां हुन घणे किलो ॾींदव तव्हां? साईं जेको भला रेट था भाई को रेट हा खणी वेंदो। मिसाल तव्हां हुनखे 10 रुपया फ़ी किलो ते वधीक ॾे, सही आहे, जी त पोइ ट्रांसपोर्टेशन कीअं थींदी, कीअं हुनखे माल पहुचाईंदव? उहो उते हूंदो, तव्हां हिते हूंदो, इहो कीअं थींदो सिस्टम? गाड़ी सिस्टम पहुचींदो। अच्छा, हुन अचण जी ज़रूरत न हूंदी? न। बस हिकिड़ो 2 दफ़ा अचे तव्हां सां पेमेंट करे, पेमेंट ऑनलाइन थी सघे थी। जी जी तव्हां खां जे हिते 70 रुपया फ़ी किलो होलसेल में वठे, जी जी त हुते हैदराबाद में घणे किलो विकिणी सघे थो? जेतिरे किथे वो मर्ज़ी आहे माल जेको रेट हले पियो, जी। तक़रीबन इहो 200 रुपया किलो हले पियो, बिल्कुलु। भला 150 रुपया विकिणे, जी त बि रोज़ 30 रुपया फ़ी किलो तव्हां ख़र्चु लॻायोसि, वॾो ख़र्चु थो ॿुधायां, तक़रीबन फ़ी किलो ते 50 रुपया बचाए सघे थो। पर ही ख़राबु थियण जो बि त ख़दशो आहे न रस्ते में, या न? ख़राबु न थींदो। घणा ॾींहं ख़राबु न थींदो? 4-5 रख छॾियो तव्हां भली। 4-5 ॾींहं? हा। पर उहो न 4-5 ॾींहं न न, कचो माल। कचो माल कचो। पची वेंदो पोइ, हा। तव्हां कचो माल मोकिलींदो? कचो। हिकिड़ो दोस्तो इहो बि आइडिया आहे, माण्हू करे सघे थो नंढे लेवल ते, ही त सफ़ा माना ही एॾो हुन में इन्वेस्टमेंट आहे कोन, ही माना 10-15 हज़ार में माण्हू कमु शुरू करे सघे थो। पर वरी बि शर्त इहो आहे त ॾिसी वाइसी रिसर्च करे, हिते जी मार्केट ॾिसो, घुमो फिरो, वरी जेको बि करणु चाहे त माना हिकिड़ो इहो नंढिड़ो हिकिड़ो आइडिया आहे। रमज़ान में ख़ासि तौरु जेको दोस्त फ्रूट जो कारोबार करणु चाहे न, उन लाइ सुनहरी मौक़ो आहे। ज़ैतून जे कम में थोरी रिसर्च करे 10-15 ॾींहं ऐं तजुर्बाती बुनियादनि ते 2-3 हज़ार जो कमु शुरू करे ॾिसे त उनखे अंदाज़ो थी वेंदो। पोइ आहिस्ते 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 स्टेप बाय स्टेप, जीअं चइबो आहे थधो करे खाइजे, पोइ माण्हू वधी सघे थो। बहरहाल भाउ, वॾी महिरबानी अख़लाक़ साहिबु, तव्हांजी चांहि पी ॾिसूं। चांहि सही आहे साईं? चाय यार गुड़ की ठाई अथव, वाह वाह दोस्तों, गुड़ की चाय भाई पिला रहे हैं हमें, मज़ा आ रहा है बहुत हमें यहाँ पर। हमें सादा आदमी, हमें यहाँ पर मज़ा आता है। किसी वडेरे के उताक में जाएं, पर वो हमें वहाँ पे यकीन करें दिली तौर पर सुकून नहीं आता। हमें इन लोगों के साथ गपशप करना, इनके साथ वक्त गुजारने में मज़ा आता है। दोस्तों, ज़ैतूननि जे बाग़ में असां मौजूदु आहियूं। केॾो पुरसुकून, केतिरो ख़ूबसूरत माहौल आहे। पटाई बि कनि पिया ऐं गॾोगॾु मेड़ींदा छबियुनि में विझी
मार्केट में मोकिलण लाइ तयारु पिया कनि पेटियूं। तव्हांखे थोरो बाग़ वधीक विज़िट करायूं था। यकीन कयो हिते एॾो पुरसुकून माहौल आहे माशा अल्लाह, जो को एंज़ाइटी डिप्रेशन जो को शिकार हुजे माण्हू हिते न कुझु ॾींहं गुज़ारे, सुबुह जे वक़्तु शाम जे वक़्तु वॉक बि थी वेंदुसि ऐं फ़िलहालु हुन खां थोरा घणा ज़माने जा ग़म ॾुख दर्द विसरी वेंदा। बाग़ जे भरिसां ई वाटर कोर्स ऐं हीअ वरी कंहिं घर अहिड़ो ठारायो आहे पंहिंजो हिते। ॿुधाईंदा को मेमण साहब आहे को शौक़ीन माण्हू जंहिं पुरसुकून माहौल जी चूंड करण लाइ हिते पंहिंजो घर ठाहियो आहे, त जीअं खेसि ऐं संदसि फैमिली मेम्बर्स खे सुकून मिली सघे। साम्हूं खजनि जा वण बि नज़र अचनि पिया, कुझु बबर जा वण बि आहिनि, कुझु नंढड़ा नंढड़ा निम जा वण बि आहिनि। वाह जो माहौल लॻो पियो आहे। वाह भाऊ मौला बख़्श वाह। ये है असानी माशाल्लाह सुहारी सिंध। तो दोस्तों हमारा सिंध कितना खूबसूरत है माशाल्लाह। अल्लाह ताला इसको नज़र बद से महफूज रखे। अल्लाह ताला दुश्मनों के शर से महफूज रखे हमारे सिंध को। मैं बज़ाते खुद दोस्त जाते हैं दूसरे इलाकों में, नादरन एरियाज़ घूमने, वो भी खूबसूरत जगहें हैं, अल्लाह ताला की नेमतें हैं वो भी, लेकिन मुझे यहाँ पर अपने घर में अपने सिंध में मज़ा आता है। भिरिया सिटी के बराबर में ये इलाका वाक़ है, आम का बाग़ है, वो भी देखते हैं। अभी आम की सीज़न नहीं है, मई से स्टार्ट होगी इंशाल्लाह ताला। फालसे का भी बाग़ है यहाँ पर, बता रहे हैं भाई। इन छोटे छोटे रास्तों पर चलते हुए बड़ा मज़ा आता है, बड़ा सुकून मिलता है, क्योंकि थोड़ी सी मुशक्क़त होती है तो एक्सरसाइज भी हो जाती है, वॉक भी हो जाती है, जिस्म जो है तरोताज़ा हो जाता है। सर्दियों की मौसम का अपना माशाल्लाह मज़ा है। अल्लाह ताला का हर मौसम अच्छा है, लेकिन सर्दियों की क्या बात है। माशाअल्लाह ये वाटर कोर्स। तो अॼु को तव्हांखे व्लॉग अलाए कीअं लॻो, जे पसंदि आयो हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, वधि खां वधि कजो, पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कजो, त जीअं सिंध जा अहिड़ा ख़ूबसूरत पुरसुकून नज़ारा असांजे चैनल ते तव्हां वधि खां वधि ॾिसी सघो। तव्हां वधि खां वधि सब्सक्राइब कंदव, वधि खां वधि वीडियो ॾिसंदव, मतिलबु त आख़िर ताईं जेकॾहिं वधि खां वधि तव्हां ॾिसंदव, मुंहिंजी थोरी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। पोइ मुंहिंजी दिलि चवंदी त आउं निकिरी वञा, भाइरनि लाइ का न का नई शइ खणी अचां, को ख़ूबसूरत ॻोठु ॾेखारियां, के ख़ूबसूरत माण्हू सां तव्हांखे मिलायां। ख़ूबसूरत माण्हू मतिलबु त ख़ूबसूरत किरदार जो माण्हू, को अनोखो का अनोखी शइ ॾेखारियां, फूड व्लॉगिंग कयां, पर शर्त इहो आहे तव्हांखे हौसला अफ़ज़ाई करणी पवंदी भाउ मुंहिंजा। सो भाउ जी वधि खां वधि हौसला अफ़ज़ाई कई, पंहिंजो चैनल आहे तव्हांजो अदा, तव्हां हुकुम कंदो, जेका फरमाइश कंदो, हीउ तव्हांजो भाउ, मुंहिंजा भाइर, मुंहिंजी टीम जा मेंबर, उते इंशाअल्लाह असां वधि खां वधि पहुचण जी कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह ताला। को मसइलो न आहे यार, मूंखे घुमण में पोरियो करण में का ॾुखियाई पेश न ईंदी आहे। सिंध मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, सिंध जी विख विख सां, सिंध जे इंच इंच सां मूंखे इश्क़ आहे। सो हिन कम जे थ्रू आउं पंहिंजे इश्क़ सां थोरो निभायां पियो, ज़ोरबार वधीक आहे कोन। सो भाउ जी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश आहे, ज़ोरबार आहे कोन, कजो मेरिट ते कमु वणे त सब्सक्राइब कयो, लाइक भी कयो, शेयर भी कयो, वीडियो ॾिसो, कमेंट भी कयो, जे न तव्हांजी मर्ज़ी है। सो दोस्तों आज का व्लॉग यहीं तक, कल इंशाल्लाह किसी और खूबसूरत जगह पर आपसे मिलेंगे, आपसे मालूमात शेयर करेंगे। तो अपने भाई का चैनल ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें, वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक और शेयर ज़रूर कीजिए। बहुत शुक्रिया आपका दोस्तों, सदाई गॾु माशाअल्लाह।